घोटकी गुरुद्वारा साहिब घोटकी ऐं सरदार दर्शन संघ जे परिवार पारां दादा रमेश लाल जी पहिरीं वरसी जे मौक़े ते बीबी नानकी मैटर्निटी होम घोटकी में मुफ़्त मेडिकल कैंप लगायो वियो, जिते मेडिकल कैंप जो इफ़्तिताह मशहूर कार्डियोलॉजिस्ट प्रोफेसर डॉक्टर ख़ुराज कुमार, गैस्ट्रोलॉजिस्ट डॉक्टर नीरज बाबू, डॉक्टर अशोक कुमार राधूमल, सरदार दर्शन सिंह, डॉक्टर भगवान दास, राजा नंदलाल, सदामचंद, अर्जन दास मोटवाणी, राजा सुनील कुमार ऐं प्रेमचंद कयो। मेडिकल कैंप में प्रोफेसर डॉक्टर ख़ुराज कुमार, डॉक्टर नीरज बाबू ऐं 200 खां वधीक मरीज़नि जो मुफ़्त तिबी मुआइनो कयो वियो। मरीज़नि खे दवाऊं पिणु मुफ़्त में फ़राहम कई वेयूं। इन मौक़े ते हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु ही बेबे नानकी मेडिकल मैटर्निटी होम ते फ्री मेडिकल कैंप जेको आहे डॉक्टर खैराज कुमार ऐं डॉक्टर नीरज कुमार आया आहिनि। मुंहिंजे दादा रमेश लाल जी यादि में पहिरीं वरसी जे मौक़े ते कैंप लॻाई आहे। दवाऊं ऐं चकास फ्री आहे, लंगर बि हले थो पियो। तव्हां सॼी संगत आसीसां बख़्शियो, गुरु पातशाह जी संगत मूंखे आसीस बख़्शे। गुरु मुंहिंजे दादा खे देव सजण असी सड़ियां जूं होवे साहिब शामिल, बसि एतिरी शेवा आहे। सदा असांजे मालिक सम्झ ॾे असां दादा जे जेको आहे शेवा पोयों जेको आहे कंदा रहियूं। बेबे नानकी जी पहिरीं वरसी जे मौक़े ते ही कैंप लॻाई वई आहे। दादा दर्शन लाल जो पिताश्री थींदो हुयो, नवां जी महिरबानी। बेबी नानकी मैटर्निटी होम ते अॼु कैंप आहे, फ्री कैंप आहे, जंहिंमें डॉक्टर नीरज कुमार आहे ऐं डॉक्टर खिराज आहे। उहे ॿ आयल आहिनि हिते। असां मेडिकल यूनियन वारा आहियूं, पंहिंजो फार्मा लीग जे तरफ़ां हिते फ्री मेडिसिन खणी आया आहियूं ऐं जेके बि पेशेंट आया आहिनि उन्हनि खे फ्री मेडिसिन मुहैया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।